सन भरिसां ॻोठ मीर मोहम्मद खोसो में उड़ी वबाई सूरत इख्तियार करे वरिती आहे। उड़ी विगे 2 ॿारड़ियूं फौत थी वियूं आहिनि ऐं 8 ॿारड़ा वबा में मुब्तला आहिनि, जॾहिं त सिहत खाते उपा न वरिता आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सागर सोलंकी। सन भरिसां ॻोठ मीर मोहम्मद खोसो में उड़ी जी बीमारी वबाई सूरत हाल अख्तियार करे वई आहे। उड़ी ॻोठ जे 2 मासूम ॿारड़ियुनि 2.5 वरनि जी सिमरन ऐं 3 वरनि जी मासूमा खां ज़िंदगी खसे वरिती, जॾहिं त ॻोठ जा ॿिया 8 मासूम ॿारड़ा पिणु हिन वबा में मुब्तला आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जी ज़िंदगी खे पिणु ख़तरो आहे। ॻोठ जे 50 खां वधीक ॿारड़नि खे उड़ी खां बचाव जी वैक्सीन न लॻण जे करे उड़ी जे हमलनि सबबि उहे सख़्त ख़ौफ़ में वरतल आहिनि। जी मासूम 3 सालनि जी छोकिरी माना गुज़ारे वई आहे ऐं का बि सिहत खातो असांखे न आयो आहे जेको असांजो माना जांच लहे ऐं उनखे माना हिते चकर हणण जेको मिसाल डॉक्टर बि अचनि असांखे माना इलाही ॿार जेके आहिनि माना क़ाबू लॻा पिया आहिनि बीमारी हिन में, ऐं केर बि असांजे आयो कोन्हे को जांच ते। क़ाबूलो असांजो इहो आहे त असांखे माना अचनि के डॉक्टर अचनि दवाऊं ॾियनि असांखे ऐं असांजी माना ॿारनि जी ज़िंदगी बचाइनि। 2 नंढड़ियूं असांजूं पहिरीं 4-5 ॾींहं हिकिड़ी फौत थी वई आहे, हिकिड़ी राति फौत थी वई आहे। वस वारा असां वटि केर बि कोन आयो आहे ग़रीबनि वटि। ॿुधी बाबा हिन ॻोठ मीर मोहम्मद खोसे में असीं वेठल वस वारो केर बि कोन आयो आहे, न की डॉक्टर न की टीमूं न की छा। बुखार मां उन खां पोइ वरी ॿारनि खे उड़ी ॿुधाइण उड़ी वसी आहे ऐं इहो भले पोइ टुका हणण अञा ताईं कोन पहुता आहिनि। इहे या उन में 2 ॿार असांजा फौत बि थी विया आहिनि ऐं अञा ताईं को बि माना सरकारी तरफ़ इदारो न रसियो आहे हिते। असांजो इहो मुतालबो आहे त असां नंढड़नि ॿारनि जो माना पोइ कयो वञे जीअं उन्हनि खे माना इलाज सही नमूने मिली वञे। असांजा 2 ॿार फौत थी विया आहिनि, जेको सो मुंहिंजी हिकिड़ी भाइटी आहे, हिकिड़ी मुंहिंजी भाणे जी मुंहिंजे मामूट जी थिए, 2 माना 3 सालनि जूं गुज़ारे वियूं। उन्हनि जे लाइ न को इलाज न को ॿियो न को टियों ॿुधाइनि पिया उरड़ी आहे। हाणे असां परेशान थी विया आहियूं, हाणे असां वटि केर बि कोन पहुतो आहे। जीअं आया केरु ठीकु आहे, न त ॿिया बि ॿार इलाही माना असां वटि मजबूर लॻा पिया आहिनि, सफ़ा माना बीमार लॻा पिया आहिनि, अखियूं कोन था पटीनि। जीअं आया त केरु ठीकु आहे, न त असां पंहिंजो हाणे अॻिते कोर्ट ते केस दाख़िल कंदासीं। थाणनि सिहत खाते जे लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ में जल्द खां जल्द टीमूं मोकिले ॿारनि जो इलाज कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसीअ कयो वेंदो। सागर सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ सन।